सुञातो मुंद पीअंदे मुंहुं साजण सही सुञातो पी प्यालो इश्क जो सबके समझो मुंहुं पिरिया संदे पार जे अंदर आग अथऊं जीअण नाहे जग में ॾींहुं बणे ॾूं अल्लाह अब्दुल लतीफ़ चए आई तूं ई तूं हाणे आऊं दावत ॾींदुसि क्लास 8 जे शागिर्द हसीबुल अज़ीज़ रिंद खे जेको स्टेट जी स्पीच पेश करे सल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सिंध जी आवाम अटकी पई आहे, सिंध जी आवाम अटकी पई आहे, केर थो चवे सिंध तरक़ी कई आहे, अॼु बि असांजी सिंध ग़ुलामी में वरती पई आहे, कंहिंजी केर दां ॿुधे बसि ही असांजी सिंध अल्लाह खे परती पई आहे। अस्सलामु अलैकुम असांजा आयल मोज़िज़ महिमान ऐं असांजो प्रिंसिपल साहिबु ऐं असांजो वाइस प्रिंसिपल ऐं असांजो इंचार्ज ऐं ॿिया मोहतरम उस्ताद साहिबान ऐं शागिर्द ऐं ख़ासि करे साईं अजयराज लाशारी साहिब खे असांजे हिन प्रोग्राम फ़िक्र क़ुरान कॉन्फ्रेंस में दिलि जी गहराई सां परिकार चवणो थो। जनाब सदर, मुंहिंजी अॼु जी तकरीर जो जेको मौज़ू आहे उहो आहे असांजी सिंधी अवाम। जनाब सदर, सिंध आहिरनि जवाहरनि जी कान आहे जंहिं मां ॿाहिरि मुल्क ॾींहुं राति तरक़ी करे रहिया आहिनि, पर असांजी सिंध ऐं हुनजी अवाम ॾींहुं राति महिनत करण खां पोइ बि 2 क़दम पोइ आहे। असांजे ज़वाल जा कारण ही पाइनि त असां अञा बि अंग्रेज़नि खां वर्सी में मिलियल ग़ुलामी जालत ऐं बेदीनी वारे रस्ते ते हली रहिया आहियूं ऐं ॿियो दीन सां मोहबत ऐं पाण में ॿधी वारी दौलत खां परे हुजण जे करे जहिड़ा जाम खून रेज़ी ऐं कारोबार जे नाले ते बेगुनाह जो क़त्ल करणु। जनाब सदर, इहे ॻाल्हियूं ॿुधी असीं परेशानी जा शिकार आहियूं। अॼुकल्ह जो नौजवान अगरि महिनत करे पढ़े थो त हुनजी पढ़ाई जी का अहमियत न आहे, सिर्फ़ु असांजे रईसनि कामोरनि वरेरनि जी सिफ़ारिश ते नौकिरी मिलंदियूं आहिनि, पर अफ़सोस उन्हनि जूं बि रड़ियूं आहिनि। छो जो अॼु जो दौरु साईं काइद आज़म मोहम्मद अली जना जो आहे, जंहिंजे खीसे में साईं काइद आज़म मोहम्मद अली जना आहे त उहो घरु वेठे पंहिंजो कहिड़ो मसइलो हल कराए वेंदो। जनाब सदर, असांजी सिंध जो इंतज़ाम कीअं त तरक़ी करे जॾहिं हिते करप्ट माण्हू पंहिंजो ईमान पैसे ते खपाईंदा हुजनि ऐं चोरनि कूड़नि ठगनि खे वोट जो वॾेरो सम्झंदा हुजनि। ये सिंधी माण्हू कीअं त राति जो सुकून जी सुम्ही न निकनि, जॾहिं हिते मुड़ुसु माण्हू चोरनि खां चोरी करायो, सिंधी माण्हुनि खे मारो खारायो, पोइ पाण फ़ैसिला कंदा हुजनि। अॼुकल्ह घटी घटी छा धरती उदास आहे, हर पल हिरास में आहे, हर पल निरास में आहे। मुंहिंजी पंहिंजी अखियुनि ॾिठो आमूं भाव मारियो, माण्हू शनास हूंदे बेशनास आहे। मुंहिंजी नज़र खां काॾे ॾिस ॾूर ॾूर वेंदे, मुंहिंजी नज़र खां काॾे ॾिस ॾूर ॾूर वेंदे, धरती जो गैर मुंहिंजे ई आस पास आहे। कातिल बि पाण आहे जो क़तल बि पाण आहे, इंसान जो पटियो इंसान मास आहे। जनाब सदर, असां कंहिंखे दारियो असांजा पंहिंजा ई सिंधी नशे वारी शयुनि खे आम करे रहिया आहिनि। असांजो मुआशिरो ॼण खूह में किरियल आहे जंहिंमें सदियुनि गाड़ी पाणी का लप ई कोन्हे, सिर्फ़ु जिबरनि जा अकेला ठहियल आहिनि। असांखे इन कारे खूह मां निकिरणो आहे, उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं असां अल्लाह तबारक व तआला जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ींदासीं ऐं सचाई जा कमु कंदासीं ऐं अल्लाह तबारक व तआला खे हाज़िर नाज़िर रखी फ़ैसिला कंदासीं ऐं चोरी कूड़ ठगी बेईमानी खां पाण खे पंहिंजे मुआशिरे खे बचाईंदासीं। जनाब सदर, जेकॾहिं को कमु अल्लाह जी रज़ा मुताबिक़ न कयो वियो त उहो माण्हू अल्लाह जी बारगाह में दाख़िल न थींदो ऐं हुनजी रहमतुनि जो मुस्तक न बणी सघंदो ऐं हुनजी हिफ़ाज़त जे दायरे में अची न सघंदो ऐं हुनजे क़ुर्बतनि जे लुत्फ़ खे माणे न सघंदो। अहिड़ी तरह शिर्क ऐं अज़ाबनि जे गहरे मां बि निकिरी न सघंदो। उहो अल्लाह जी रबूबियत यानी पालनहार वारी ताक़त खे न अपनाईंदो त मुख़्तलिफ़ क़िस्म जा आफ़तूं घेरे वठंदसि ऐं लौंज ऐं मुसरत थी वेंदसि। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम पाक में इरशाद फरमाए थो त लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम वलाइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। शुक्र सां वधाईंदोसांव पर मुनकर बणबो त पक मुंहिंजी गिरफ़्त ॾाढी सख़्त अथव। जनाब सदर, अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला जी इताअत खां गुस्साईंदड़ माण्हू हिकु मुसीबत मां जान छॾाईंदो ॿी मुंहुं कढी बीह रहंदी ऐं सिफ़तनि खे अख़्तियार न कंदो त ज़िलत पचाड़ी न छॾींदसि ऐं पंहिंजे शरफ़ ऐं तकलीफ़ जो मक़सदु विञाए वेंदो ऐं अल्लाह जी बारगाह में कमज़ोर वेंदो ऐं मख़लूक़ परस्ती देरो ॼमाईंदसि ऐं पंहिंजे नफ़्स जो ग़ुलाम बणिजी वेंदो ऐं शैतान जी मुरीद पल पइजी वेंदसि ऐं पाण जहिड़े इंसान जी ग़ुलामी तोक ॻीचे में पवंदसि ऐं पाण खां कमतर मख़लूक़ जे अॻियां निर घसाईंदो वठंदो ऐं क़बरनि ओतारनि भोपनि बोतारनि कंडीनि जिन्हनि देवताउनि खे पूॼींदो वठंदो ऐं पंहिंजे हथ ऐं दिमाग़ सां अक़ीदत जा बुत खे अहिड़ींदो वठंदो ऐं अहिड़ी तरह पंहिंजी क़िस्मत जो वाॻो हुन अक़ीदत जे बुतनि हवाले कंदो।
अहिड़ी तरह पंहिंजी क़िस्मत जो वागुन न क़ीदत जे मुतन हवाले कंदो। अहिड़े माण्हू जी दुनिया त अड़वई पर आख़िर जी नेमतनि जा दरवाज़ा ई बंदि थी वेंदसि। आख़िर में हू शेर पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि। ही कुकित की तीर का खंजर गत किया, ही क़ौम सुती पई आ वहमन जे मक़ामनि में, ही क़ौम सुती पई आ वहमन जे मक़ामनि में, अगर ही क़ौम उथी त महशर गत किया।